अपडेट कर रहे हैं आपको खिपरो से, जहां HRJD न्यूज के रिपोर्टर शहबाज अली शाकिर के मुताबिक बढ़ती हुई महंगाई के खिलाफ खिपरो की आवाम की जानिब से शहीद सूर्यबादशाह चौक पर एहतजाजी मुजाहरा किया गया, जिसमें खिपरो की सियासी और समाजी शख्सियात ने भरपूर शिरकत की। एहतजाजी मुजाहरे में इंतजामिया से मुतालबा किया गया कि फिलफौर मसनूई महंगाई के जिम्मेदारान के खिलाफ कार्रवाई की जाए और खिपरो की आवाम को रिलीफ फराम किया जाए। इस मौके पर ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंड ऑर्गेनाइजेशन की टीम खिपरो ने भी इस एहतजाजी मुजाहरे में शिरकत की। असो पुरमन एहतजाज इहो आहे त ग़रीब माण्हू जेको आहे सभ खां पहिरीं अटो हूंदो आहे। अटो जेको ग़रीब माण्हू 4 खां 500 रुपया दिहाड़ीदार माण्हू आहे, जंहिं घर में 4 खां 5 माण्हू रहनि था त उन घर में जो आहे अटो 5 किलो लाज़मी दरकार हूंदो आहे ॾींहं में। हाणे जे अटे जो रेट बि अहिड़ो आहे, 4 खां 500 रुपया दिहाड़ीदार मज़दूर माण्हू पाण 5 किलो अटे जो रेट अघु ॾिसूं त उहो छा आहे। उन खां पोइ आहे घर जी किफ़ालतूं आहिनि, उन खां पोइ लाज़मी आहे खंडु खपे, घी खपे, भाॼी खपे, उन खां पोइ आहे दवाऊं खपनि। हाणे 4 खां 500 रुपया दिहाड़ीदार जो मज़दूर माण्हू अटे जी पूरत करे या घर जा ॿिया कफ़ालत जेको ख़र्च आहिनि उहो पूरा करे। असांजी पुरज़ोर मुतालबो इहो ई आहे वफ़ाक़ सिंध सरकार खां त बराए महिरबानी कणक ऐं अटे जे अघनि ते सब्सिडी ॾेई ग़रीब आवाम खे बहितर जेको आहे माली मुश्किलातनि खां ॿाहिरि कढियो वञे। जेको अॼु जो एहतजाज आहे, हीअ जेको इहो आहे ग़रीब माण्हू ॾाढा परेशान आहिनि, 2 वेला मानी खाइण लाइ ॾाढा परेशान लॻा पिया आहिनि। उन्हनि ग़रीबनि जो माण्हुनि जो मुतालबो इहो आहे त असांखे अटो खंडु चांहि जेका सस्ती कयो वञे, ऐं असां पर जो अपील था करूं त इन वस वारनि खां त इहा शइ जेका इन खे कंट्रोल कयो वञे। ऐं हिते जा ऑफिसर आहिनि, हिते जेके चकी वारा जेके मिली भगत करे ग़रीबनि खे पीड़े रहिया आहिनि, इन पीड़नि खे बंदि कयो वञे जीअं त ग़रीब पंहिंजो सुख जो साथ अटो खंड एक हमारा कारवां है जो महंगाई को ख़त्म करना है। HRDO की तरफ से ये पूरा मन एहतजाज जो आज किया जा रहा है स्टेट कमिश्नर खिपरो, और ये महंगाई जो इतनी बड़ी हो गई है इसके खिलाफ हम आज एहतजाज कर रहे हैं। ये हम आला हुकाम से भी नोटिस लेने का मुतालबा करते हैं कि फिलफौर इस पर नोटिस लिया जाए। ये जो स्टेट कमिश्नर यहाँ बैठा नाअहल आदमी है, इन्होंने खिपरो का सारा माहौल खराब किया हुआ है। इधर गरीब आदमी भूखा मर रहा है, किसी के पास इतनी महंगाई हो गई है कि आटा लेने के लिए भी पैसे नहीं है। हम आला हुकाम से इसका नोटिस लेने का मुतालबा करते हैं कि जल्द से जल्द इस महंगाई पे कंट्रोल किया जाए। HRJD न्यूज से अब तक के लिए बस इतना ही। मजीद खबरों और अपडेट्स के लिए देखते रहिए HRJD न्यूज।